بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला दुनिया जे इंसानन मां केड़न बानन के पसंद फरमाइंदो आहे ऐं केड़न बानन जा कम वणंदा अथस पसंद कंदो आहे। उन्हनि पंहिंजे पसंदीदा बानन जी तारीफ़ इन्हनि आयतुनि जे अल्फाज़न में अल्लाह ताला बयान फरमाई आहे। सिर्फ़ तरग़ीब ऐं तालीम जे ख़ातिर अल्लाह तबारक व ताला बयान फरमायो आहे त मुंहिंजा प्यारा बाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे वेहंदे लेटंदे हर हाल में मुंहिंजो ज़िक्र कंदा आहिनि, मूंखे यादि कंदा आहिनि, मुंहिंजो नालो वठंदा आहिनि ऐं मुंहिंजे हिन दुनिया जे निज़ाम खे बयानु करण में या इन दुनिया जे निज़ाम खे ठाहिण में जेका मुंहिंजी कारीगरी आहे उन ते गौर फ़िक्र कंदा रहंदा आहिनि। ज़मीन आसमान खे ॾिसंदा आहिनि, सिज चंड सितारनि खे ॾिसंदा आहिनि, सोचींदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि रब्बना मा ख़लक़त हाज़ा बातिला, या अल्लाह हीउ सभु कुझु तो अजायो न ख़लक़ियो आहे। फ़क़िना अज़ाबन नार, सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। अल्लाह साईं ज़रूरु हिकु ॾींहुं तूं आणींदे जंहिं ॾींहुं सॼो दुनिया जो निज़ाम बणायल तुंहिंजो रहंदो, फ़ना थींदो, असांजो बि हिसाबु थींदो। अल्लाह साईं जॾहिं न उहो ॾींहुं अची वञे फ़क़िना अज़ाबन नार, असांखे उन ॾींहुं जहन्नम जे बाहि खां बचाइजां। इहे लफ़्ज़ चवंदा आहिनि जेके बाना उन्हनि बाननि खे अल्लाह ताला पसंदि फरमायो, उन्हनि जे अल्फाज़नि खे दुनिया जे इंसाननि जे आॾो क़ुर पाक जे ज़रिए बयानु कयईं त ॿिया बि सिखनि त मुंहिंजा अहिड़ा सदोरा बाना हूंदा आहिनि, तव्हां बोरा थियो। पोइ जॾहिं क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि खे ॾिठो वियो, पढ़ियो वियो, ॿुधो वियो, सिखियो वियो त पोइ दुनिया जे अंदरि माण्हू कीअं कीअं अमल कयो, अजीब अजीब उलमा मुहद्दिसीन बुज़ुर्गनि जा वाक़ियात लिखिया आहिनि त अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो माण्हुनि जी कैफ़ियत कीअं थी वेंदी आहे। हज़रत मेमून बिन मेहरान रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो राहिब ईंदो हो, अक्सर करे रोंदो। यहूदनि नसारनि जे आलिमनि खे राहिब चइबो आहे। हज़रत मेमून बिन मेहरान फरमाए थो त उमर बिन अब्दुल अज़ीज़ वटि हिकिड़ो राहिब ईंदो हो जेको अक्सर रोंदो। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हुन खां पुछंदो हो, यार तूं घणो करे रोंदो छो आहे? हुन चयोसि त इहे ॻाल्हियूं ज़रा राज़ जूं हूंदियूं आहिनि, न पुछंदा कयो। पर वरी वरी उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह पुछंदो होसि। हिकिड़े ॾींहुं हुन इहो पंहिंजो राज़ बार बार पुछण खां पोइ आउट कयो। ॿुधायईं त पहिरियां मां ॾिसंदो हुउसि माण्हुनि खे त दीन जे तरफ़ माण्हुनि जो लारो घणो हूंदो हो, दुनिया जे तरफ़ घटि, ऐं हाणे वरी ॾिसंदो आहियां त माण्हुनि जो लाड़ो दुनिया जे तरफ़ घणो थी वियो आहे, दीन जे तरफ़ सफ़ा घटि थी वियो आहे, बल्कि न हुजण जे बराबरि। इन जे करे रोंदो आहियां। इहा उन ज़माने जी ॻाल्हि आहे, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर जी। अॼु असां ॾिसूं था त असां त बिल्कुलु दुनियादारी जे कढ लॻी विया आहियूं, दीनदारी बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। उन दौर जे माण्हुनि जी इहा कैफ़ियत हुई। सो बि राहिब हो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो भाउ वॾो हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा बचड़ा आहिनि, ॾोहिटड़ा। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मस्जिद में दाख़िल थींदा त पोइ मस्जिद जे दरवाज़े ते बीही वेंदा, अञा पेर दाख़िल न कंदा, उन खां पहिरियां हिकिड़ी दुआ घुरंदा, अल्लाह साईं हेॾो वारी बंदो अॼु तुंहिंजे दर ते आयो आहे,
अल्लाह साईं तो जो इहो हुकुम आहे असां इंसाननि खे त तव्हां इंसाननि मां जेके चङा हुजनि उहे बुरनि सां जाहिलनि बेख़बरनि सां ज़रा नरम ऐं सुहिणो सलूक कंदा करियो। पोइ या अल्लाह मां जाहिल, मां गुनाहगार, मां बदबख़्त तुंहिंजे दर ते आयो आहियां, तूं सभ खां वॾो आलिम, तूं सभ खां वॾो बुरदबार, पोइ तूं पंहिंजे उन बुरदबारीअ पंहिंजे हिल्म जे सदके मां गुनाहगार खे माफ़ फरमा, तुंहिंजे दर ते माफ़ी वठणु आयो आहियां। मस्जिद में दाख़िल थियण खां पहिरियां इहे लफ़्ज़ दुआ जा घुरी पोइ दाख़िल थींदा। केॾो उन्हनि जो मक़ाम हो, पर उन्हनि जी आजिज़ी ॾिसो केॾी हुई। अञा पुराणे ज़माने में ईंदो आहे हिकिड़ो बादशाह शिकार जे इरादे सां वियो झंग में, शिकार कंदे 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 एतिरो अॻिते निकिरी वियो जो हिन जो खाधो पीतो राशन पाणी खुटी वियो। पाणीअ जी उञ महसूसु थियसि, ॻोल्हियईं त किथां मिलंदो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ी झूपड़ी हथ आयसि, उते हिकिड़ो ग़रीब मिस्कीन नज़र आयुसि, उन वटि पाणी पियल हुयो दिले में। उनखे चई पाणी प्यार, उन पाणी जो प्यारियसि, इहो अहसान हुन कयो। पोइ बादशाह हुनखे चयो त तुंहिंजो इहो अहसान मां ज़िंदगी भर यादि रखंदुसि, जॾहिं बि न तूं शहर जे तरफ़ रवानो थी अची त हीअ मुंहिंजो एड्रेस पतो अथई, मां उतां जो बादशाह आहियां, हुकुमरान आहियां, का ज़रूरत का हाजत इंसान थी पवंदो आहे, तुंहिंजो अचण ते मूं ॾे हलियो अचिजांइ, हे तुंहिंजो अहसान मूंखे हमेशह यादि रहंदो। हाणे उहो पीर सन शख़्स काफ़ी अरसे खां पोइ शहर में कमु पियो आयो। उन एड्रेस ते पुछा कंदे कंदे बादशाह वटि पहुतो, हुकुमरान वटि। जॾहिं हुनजे भरिसां वञी पहुतो, हुनजे मथां ॾिठईं त उहो निमाज़ पढ़ी दुआ पियो घुरे। हे बीह रहियो, भला दुआ घुरी वठे, पोइ पंहिंजी ॻाल्हि चवांसि। जॾहिं दुआ घुरी पूरी कयईं त पोइ इहो पोड़ो ज़ईफ़ शख़्स ॿारड़ीअ वारो पुछेसि थो, तव्हां पाण बादशाह आहियो, वरी हथ खणी कंहिंखां पिया घुरो? चई मां पंहिंजे रब्बुल आलमीन खां घुरंदो आहियां। चई पोइ उहो तव्हांखे वाक़ई तव्हांखे ॾींदो आहे? चई हा उहो ई त ॾींदो आहे, ॿियो केरु आहे ॾियण वारो? चई अच्छा, जे अहिड़ी हालत आहे तूं उन खां घुरंदो आहे बादशाह थी करे, उहो तोखे ॾींदो आहे, पोइ तूं असांखे ॾींदे? सिधो सोचो मां हुन रब खां घुरां, बसि तोखां घुरण जी हाणे ज़रूरत कान्हे, मां सिधो हुन खां थो वञी घुरां। एॾो एतिक़ाद हो। सिखण जे लाइ रुॻो बहानो मिले त माण्हू सिखंदा, तरबियत कराईंदा। ऐं असां ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन आयत जे ज़रिए तालीम ॾिनी आहे त अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़। अल्लाह से फरमाए थो मुंहिंजा प्यारा माना उहे हूंदा आहिनि जेके उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे खाईंदे पीअंदे अल्लाह जो नालो वठंदा आहिनि। ऐं असांजी हालत बिल्कुलु हिन खां उबती आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इहे सआदतूं नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।